ईअं के माण्हू असांजी ज़िंदगीअ में अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ॾिसण में त असांखे सुठा लॻंदा आहिनि, सफ़ा प्यारा वणंदड़, पर हक़ीक़त में उहे न हूंदा आहिनि। उहे वैल्यूलेस हूंदा आहिनि, वर्थलेस हूंदा आहिनि। वैल्यू जेको हूंदो आहे इंसान जो, उहो असांजी नज़र उनखे जेको आहे सो वैल्यू ॾींदी आहे या अहमियत ॾींदी आहे। वरना हुन में पंहिंजी का ज़ाती जेकॾहिं ख़ूबी आहे त उहा हिकु इज़ाफ़ी पॉइंट थींदी आहे। जीअं बू अली सीना जी तव्हां हिकिड़ी फिगर 2-3 ॾींहं वायरल थी फेसबुक वग़ैरह ते हले पई। जेकॾहिं हुस्न में भलो आहे ॾिसण में, उन जूं 10 मार्कूं, ऐं ॻाल्हाइण वग़ैरह हुनजो सुठो आहे, उन जूं 10 मार्कूं। जेकॾहिं पछाड़ी में हुन में इख़लाक़ न आहे त हू ॿुड़ी ऐं समूरो कट करे पियो त बाक़ी जेको आहे पाछी वञी ॿुड़ी पई बचे। ज़िंदगीअ में अहिड़ा माण्हू खोड़ आहिनि जेके असांखे ॾेखाव ॾींदा त असां दोस्त आहियूं, पर हक़ीक़त में दोस्त उहे हूंदा न आहिनि। उहे फ़क़ति ज़ाहिर ईअं कंदा आहिनि। उन्हनि जूं कुझु ख़ूबियूं हूंदियूं आहिनि या उनखे सुञाणप जूं कुझु निशानियूं हूंदियूं आहिनि। नंबर पहिरीं कहिड़ी निशानी, जेकॾहिं तव्हां परेशान हूंदव ऐं पंहिंजे उन दोस्त खां सलाह वठंदव त हू तव्हांजी रही खुही हिमत बि ख़तमु करे छॾींदो, यानी उहे ढिढणा हूंदा आहिनि। ऐं नंबर ॿियो, उन्हनि में हसद हद खां घणो हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं कामयाबु थी उन्हनि जे साम्हूं वेंदव त हू चुप करे वेंदा, ख़ामोश थी वेंदा, जो चहिरो ई सांवरजी वेंदो, कारो थी वेंदो, ऐं हू ईअं मतिलबु वठिजी वेंदा आहिनि पंहिंजी ॻाल्हियुनि में। उन जी हिकिड़ी ॿी निशानी इहा अथव। नंबर 3 निशानी जेको तव्हां सम्झो था दोस्त आहे, हुनखे तव्हां ॾिसंदव, जेकॾहिं उन में उहा आहे तव्हां बुरे वक़्त में या ॾुखे वक़्त में हुन खां मदद घुरणु वेंदव त हू को न को बहानो करे वेंदो ऐं तव्हांजी टाल मटोल करे वेंदो। ऐं ॿी हुनजी हिकिड़ी निशानी कहिड़ी, जॾहिं तव्हां कचहरीअ में वेठा हूंदव त हू तव्हांखे ज़ाहिर करे आॾो करे तव्हां सां मज़ाक़ कंदा, तव्हां सां ठठोल कंदा, पर हू पाण लिकी वेंदा ऐं पाण खे जेको आहे वैल्यू ॾींदा ऐं अहमियत ॾींदा आहिनि। जेकर तव्हांजी गैर मौजूदगीअ में तव्हांजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि निकिरंदी आहे त हू बि तव्हांजे ख़िलाफ़ु ई ॻाल्हाईंदा आहिनि। मूं इहे सॼियूं ॻाल्हियूं उन दोस्त खे ॿुधायूं। हुन चयो हक़ीक़त आहे। मूं चयो त तूं माज़ीअ में वञी ऐं ॾिस त तुंहिंजे दोस्त तुंहिंजी कहिड़े वक़्तु मदद कई आहे या तूं हुनजी घणा मरतबा या केतिरा भेरा मदद कई आहे, त पोइ तूं आसानीअ सां इन रिश्ते खे सम्झी सघंदे। रिश्तो ॿिन्ही पासनि ॾांहुं हलंदो आहे, हिकु पासे ॾांहुं न। जेकॾहिं को बि माण्हू हिकिड़े पासे ॾांहुं हलाइण जी कोशिशि कंदो त उहो थकिजी पवंदो। उहो केतिरो ॻेलींदो कंहिं शइ खे। अॻियों जेकॾहिं उहो हलण ई नथो चाहे त तव्हां उनखे केतिरो हलाए सघो था। पोइ उहो वक़्त ऐं हालात जे हिसाब सां माण्हू तब्दील थींदा रहंदा आहिनि ऐं पंहिंजा उन्हनि जी सोच, उन्हनि जा ख़्वाब या उन्हनि जा इरादा बि मटबा रहिबा आहिनि। जीअं वक़्त ऐं हालात चेंज थींदा आहिनि न, ईअं रिश्ता, उन्हनि जो लालच, उन्हनि जो वास्ता, उन्हनि जा कम तब्दील थींदा रहंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं तव्हांजा घणा दोस्त आहिनि त सुठो आहे, पर जेकॾहिं थोरा आहिनि त अञा वधीक बहितर आहे। पर जे हिकु ॿ आहे दोस्त त उहो सफ़ा भलो आहे, छो जो उहो हिकु ॿ दोस्त तव्हांजी ज़िंदगीअ खे आबाद करे छॾींदो। जीअं गुल पोखिबा आहिनि न, ऐं आहिस्ते आहिस्ते उन वॾा थींदा आहिनि ऐं ख़ुशबू पैदा थींदी आहे, उहे तव्हांजी ख़्यालनि खे ईअं आबाद कंदा। जीअं नवां किताब ईंदा आहिनि ऐं माण्हू पढ़णु शुरू कंदो आहे ऐं नयूं नयूं सोचूं ईंदियूं आहिनि ऐं हुन जा ज़ाविया नज़र तब्दील थींदो वेंदो आहे। या ईअं जे वीरानी में बारिश पए ऐं उतां ॿूटा पैदा थियनि ऐं उहे वणंदड़ हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां ज़िंदगीअ में कुझु थियणु चाहियो था, जीअं शेख हयात जी 2 सिटूं मूंखे यादि थियूं अचनि त ख़ुदा ॼाणे कंहिं रंगीन चमन में छो न ॼावासीं, ख़ुदा ॼाणे कंहिं रंगीन चमन में छो न ॼावासीं, टिड़ियासीं दामन सारा में ख़ुशबू ई अजाई वई। जेकॾहिं तव्हां अहिड़नि माण्हुनि सां गॾु आहियो जंहिंसां तव्हांजी ख़ूबी लिकी वञे थी त ख़ुदारा उन्हनि खां पासो वठी अलॻि थी वञो, पंहिंजी अलॻि पहचान बणायो। जीअं सूरज चिमकंदो आहे, जीअं राति जो चंडु हूंदो आहे, चंड जी पंहिंजी अहमियत आहे, सूरज जी पंहिंजी अहमियत आहे। पंहिंजो वैल्यू, पंहिंजो वर्थ पाण सुञाणो। जीअं तव्हां पाण ई न सुञाणींदव त ॿियो केरु ईंदो तव्हांखे तव्हांजो वैल्यू ॿुधाईंदो या तव्हांजी अहमियत ॿुधाईंदो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।